सिंध जे लाॾाऊ सॾिजंदड़ क़बीलनि में कोल्हियुनि जो क़बीलो बि शामिल आहे। हीउ क़बीलो बुनियादी तौर ते ज़रई पेशे सां वाॻियल आहे। इन करे कोल्हियुनि जे अनेक ख़ानदाननि खे अॼु बि ॿियनि इलाइक़नि ॾांहुं लॾ पलाण करणी पवे थी। कोल्ही केरु आहिनि, संदन बुण बुनियाद किथां शुरू थियो, तंहिं बाबति तारीख़दान अॼु ताईं कंहिं हतमी नतीजे ते न पहुची सघिया आहिनि। मुख़्तलिफ़ मुहक़क़नि कोल्हियुनि खे दरावड़नि जे नस्ल सां ॻंढियो आहे। ख़ुदि कोल्ही या कोल्हियुनि बाबति ॼाण रखंदड़ माण्हू बि हिन क़बीले खे दरावड़ी नस्ल जा सॾीनि था। इन्हनि माण्हुनि जो इहो बि ख़्यालु आहे त कोल्ही खेनि इन करे सॾियो वञे थो जो हू कौल ऐं इक़रार जा पका रहिया आहिनि। इन करे मथनि कौली लक़ब पियो ऐं पोइ इहो लफ़्ज़ आहिस्ते आहिस्ते तब्दील थी कोल्ही थी वियो। कौल कंदा सो माना पूरो कंदा हुआ पर हटंदा कोन कंहिं ॻाल्हि सां। इन खां पोइ कोल्ही सॾाइबो, जेको असांजो क़ौम जेको सो कोल्ही इन करे सॾाइबो। हाणे सिंध में जेके चवंदा क़दीम क़बीला जेके आबाद हुआ उन्हनि मां पोइ सवें ज़ातियूं ऐं ओड़कूं ठहियूं आहिनि, पर टे था ॿुधूं: मेद मलाह, कोल कोली, संथाल माना सामी ऐं इहे। ॿिया माण्हू जेके आहिनि से सभु पोइ आया आहिनि, किथां हिजरत करे आया आहिनि, पर इहे चवंदा क़दीम ज़ातियूं आहिनि। तंहिं करे कोल्ही जेको आहे उन कोल मां मुंहिंजे ख़्याल में उन करे थो उनखे चइजे। इंडस सिविलाइज़ेशन जेका आहे सिंधु तहज़ीब, उन में कोल्ही माइग्रेट करे कोन आयो आहे। कोल्ही असल हिन धरती जो आहे, हिते जो आहे। कोल्हियुनि जे नस्ल बाबति तारीख़ जे किताब उमरकोट अयामन खां में बि तफ़सील सां बहस थियल आहे। इहो किताब ॾंद कथाउनि जे बुनियाद ते हिन क़बीले खे सिंध जो बिन्ह आगाटो क़बीलो या क़ौम ॼाणाईंदे लिखे थो त सभई तारीख़दान इन राय सां मुतफ़िक़ आहिनि त हीअ क़दीम तरीन क़ौम आहे जंहिंखे कोल करे लिखियो वियो आहे। कोल लफ़्ज़ संस्कृत ॿोलीअ में बि इस्तेमालु थियो आहे, जंहिंजो मतिलबु झंगली आहे। कोल जी हिकु ॿी माना कुहाड़ी बि आहे। इन ई हवाले सां क़ौमुनि जी तारीख़ ते कमु कंदड़ अयाज़ भागत चवे थो त ही महिन वारनि जे नस्लनि मां आहिनि जिन आर्यनि जे हमलनि सबबि ॿेलनि ऐं झंगलनि में पनाह वरिती ऐं कोल मां कोल्ही सॾजनि था। कोल्ही बिरादरी सिंध खे तोड़ींदासीं, लोअर ऐं अपर सिंध जेकॾहिं कंदासीं त लोअर सिंध जेको आहे उनमें तक़रीबन कोल्ही बिरादरी जेका आहे उहो तक़रीबन लोअर सिंध में, उनमें घणा ई पारकर में आहे। ऐं पोइ ही थरपारकर जो सॼो ज़िलो आहे। थरपारकर खां पोइ असां उमरकोट वेंदासीं, ऐं हैदराबाद, ऐं पोइ ही बदीन, ऐं बदीन खां पोइ हिन पासे घटिताई आहे, मतिलबु ठटो ऐं हिन पासे कराची ॾांहुं वेंदासीं त उते घटि आहिनि। पर पुराणे दौर में जेकॾहिं पुराणा असां रासूड़ा ॿुधंदा आहियूं त उन हिसाब सां असांखे लॻे थो उहे कोल्ही कराची में बि तमामु घणा आबाद आहे। जीअं असां रासूड़ो हूंदो, कराची ना पा हमारे रात में रही गया, भई ढोलीड़ा ढोल रे वगाड़, आवो बायूं रासूड़े रे रमीए। इहे रासूड़ा जेके हुआ इन मां लॻे थो त कराची ऐं थरपारकर ही सॼो कोल्ही हिते आबाद हो। थर जे पारकर वारे इलाइक़े में रहंदड़ कोल्हियुनि खे आम तौर ते पारकरी कोल्ही, थरपारकर में रहंदड़ कोल्हियुनि खे थरी कोल्ही ऐं बैराजी इलाइक़नि में रहंदड़नि खे सिंधी कोल्ही कोठियो वञे थो। संदन कुटुंबनि में ज़ाती सुञाणप इलाक़ाई हवाले सां थिए थी, जिन में पारकरी ऐं थरी कोल्हियुनि खां सवाइ वागड़िया, मेवासी, हासूरिया ऐं वढियारा कोल्ही बि शामिल आहिनि। इन्हनि कोल्हियुनि जूं मुख़्तलिफ़ ज़ातियूं ऐं नुखूं बि आहिनि जेकी राजपूतनि जी ज़ातियुनि सां मिलन जुलन थियूं। ही कोल्ही पंहिंजूं जेके ज़ातियूं ॼाणाए सघनि था तिन में परमार, वाघेला, सोलंकी, गोवल, मकवाणा, चौहान ऐं ॾाभी ज़ातियूं शामिल आहिनि। टे त वॾा क़बीला आहिनि। जेके वाघड़ खां आया उहे वाघड़िया, जेके मारवाड़ खां आया उहे मारवाड़ी ॿोली ॻाल्हाइनि था। जेके आयल त उहे बि इन परियां हिंदुस्तान मां आहिनि, पर पोइ काफ़ी अरसे खां हज़ारनि सालनि खां वठी उहे जेको आहे नंगर पारकर ऐं पारकर में वारे पासे रहिया त पोइ उहे थिया पारकरिया।
हाणे उन्हनि जे ॿोलियुनि में बि जेको आहे सो पंहिंजो पंहिंजो थोरो घणो तव्हांखे फ़र्क़ु मिलंदो। मिसाल जेकॾहिं पार्क करियो हूंदो ऐं तव्हांखे किथे रस्ते में गॾियो तव्हां पुछंदो त केरु जाइसे, उहो चवंदो त हैदराबाद ज़ू सूं, केॾांहुं थो वञे, हैदराबाद थो वञा। पर जेकॾहिं हू हूंदो मेवासी हूंदो मारवाड़ वारो त उहो चवंदो चां जाइसे, चवंदो हैदराबाद ज़ू सूं, चां माना केॾांहुं थो वञे। त इहो उन्हनि में फ़र्क़ु आहे। थोरो लिबास में बि फ़र्क़ु आहे। पार्कर वारो जेको पार्करियो कोली आहे उहो जेको आहे सो उले कुले थर वारी ॿाहीं पाइनि, जेका आज जी थींदी हुई, हाणे त उन जी जाइ ते प्लास्टिक अची वियो आहे। पर पड़ो ऐं उन्हनि खे पोलको इहे चवंदा आहिनि गंदी जेका आहे उहा बि वॾी चादर मायूं ओढ़िन, ऐं इन्हनि में इहे ज़ातियूं आहिनि। बाक़ी हूअं त ॿियूं सवें ज़ातियूं आहिनि जीअं ॿियनि ज़ातियुनि में आहिनि, ओड़कूं आहिनि। इलाइक़े जे हवाले सां पारकरी आहे, मेवासी आहे, ऐं असां वटि गुजराती आहे, ऐं इन सां गॾु कच्छी जेके असां वटि आहिनि उहे आहिनि, ऐं मेवासी, इहे सभु असां वटि उहे बिरादरियूं आहिनि जेके असल में कोली आहिनि। पर इहे मुख़्तलिफ़ पंहिंजी डाइवर्सिटी जे करे, मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे करे उहे उन्हनि इलाइक़नि में आहिनि। असां जेकॾहिं पारकरी कम्यूनिटी में वेंदासीं त उन में असां वटि ईंदा गोयल ईंदा, ऐं इन में मकवाणा आहिनि, इन में मुख़्तलिफ़ ॿियूं बि जेके आहिनि से नुखूं आहिनि। उहे इहे रिश्ता जेके आहिनि इहे पाण में रिश्ता ऐं ॾे वठि कोन कंदा आहिनि। कोली असुल में गुजरात, वाघुड़ ऐं कच्छ जे इलाइक़े मां सिंध आयल आहिनि। हिननि जी ॿोली गुजराती, वाघुड़ी ऐं पारकरी आहे। इहे घणो वक़्तु अॻु वाघुड़ ऐं कच्छ तरफ़ ख़ुदि मुख़्तियार हाकिम बि थी रहिया आहिनि। थर में सोढनि जी साहिबीअ वारे दौर में नंगर पारकर जे राजपूतनि वटि ख़ासि लश्कर कोलियुनि जो हूंदो हो। इन लश्कर में रूपले कोलीअ जो नालो बि मिले थो, जेको अंग्रेज़नि सां वेड़ दौरान मारिजी वियो, पर हुन आण कान मञी। सिंध जे रत सां रंगियल तारीख़ जे वर्कनि में रूपलो कोल्ही अॼु बि हीरो तसवुरु थिए थो, ऐं माण्हू संदसि नालो इज़त ऐं एतिराम सां खणनि था। पाण वटि सिंध में मशहूरु आहे रूपले कोली जो किसो, त वेढ़ाक बिल्कुलु रहिया आहिनि। राजस्थान जे इलाइक़े में रजवाड़नि जी ॻाल्हि कयूं था, या जॾहिं इहो राजस्थान राजपूताना हूंदो तॾहिं इहे कोली विढ़ंदा हुआ, ऐं इन्हनि खे चयो वञे थो त इहे खत्री आहिनि। ऐं जेका असां वटि वर्ण सिस्टम ठहियलु आहे हिंदुज़म में, उहो क्षत्री धर्म में अचनि था, ऐं कुझु चवनि था न इहे क्षत्री धर्म में कोन्हनि। पर हिकिड़ी शइ मज़े जी आहे, उन में लॻे थो आहे की क्षत्री आहिनि। उन जे करे त जेका हिते कास्ट सिस्टम मज़बूत हुई जे दौर में 60 खां पहिरीं जी ॻाल्हि तव्हां कयां त सभिनी खां वधीक हिते नफ़रत कई हूंदी हुई मेघवाड़नि सां अनटचेबल हुआ। उन में जेको सो कोली जेके हूंदा उहे अपर में हूंदा हुआ, छो त उहे बि उन सां पाणी जो छंडो हणंदा हुआ, भील बि हणंदा हुआ। त उहो सेंस ॾिठो वञे त वाक़ई क्षत्री आहिनि, ऐं उन सेंस में क्षत्री रहिया आहिनि, ऐं वेढ़ाक बि रहिया आहिनि। रूपले खां वठी जे उनखां ॾजो उते हो मॾो हो, जेके रूपले जा साथी हुआ, उन्हनि आख़िर ताईं विढ़ंदा रहिया, पंहिंजी जान कुर्बान करे पर पंहिंजे इलाइक़े जे लाइ, लज जे लाइ उहे माना पोइते कोन मिड़िया मारिजी विया हलिया हुते। त उन मां 100% लॻे थो वाक़ई वेढ़ाक रहिया आहिनि, जंगजू रहिया आहिनि। सिंध में रहंदड़ कोली अॼु बि दर्द जो दास्तान आहिनि। ही माण्हू ॿारहें बचे ॿनियुनि में सख़्तु पोरियो कनि था, पर पोइ बि संदन पूरत कान थी थिए। नंढड़ा ॿार पी काढ़ी में आहिनि, मर्द पी काढ़ी में आहिनि। सभु कमाई संजी माल घर अचे तॾहिं। कंहिंजे घर में खाधारू हुजे, कंहिंजे घर में न ई हुजे, जे ज़मींदार खे कमाई ज़मींदार खे ॾेई था। कोली जेके आहिनि से 90% जेके आहिनि, मूं जेके ॾिठा आहिनि त उहे ज़राइत पेशा आहिनि, हारी आहिनि। हारी बि माना चोथे हिसे वारा। के उन्हनि मां थोरा जेके हूंदा, जेके अधु पाटे वारा हूंदा हुआ, हाणे अॻे त जोड़ा हूंदा हुआ, ढगा हूंदा हुआ उन्हनि जो, पोइ अधु हिसे वारा हारी हूंदा हुआ। हाणे त घणो करे के शेरी ते था ज़मींदार कराइनि, छो त लेबर सिस्टम उहो थी वियो आहे, मशीनूं अची वियूं आहिनि, ढगा कोन रहिया आहिनि। उन करे के लेबर में आहिनि, हिते टंडवाला यार या हिन पासे में जेके आहिनि इलाइक़ा, इन्हनि में जेको आहे सो हारी हाणे रहियो कोन्हे।
हाणे इहे जेके ज़मींदारनि उहे जेके आहिनि त उन्हनि खे लेबर जो कमु वठनि था, उन्हनि खे विरो ॾियनि था, जेके चइबो आहे महीने ते उन्हनि जा हूंदा आहिनि पघार, पोइ उन्हनि खे जेको आहे सो चवंदा आहिनि त विरो ॾे। लाड़ में जेके आहिनि जेके कोली घणा आबाद आहिनि उन्हनि खे बि जेको आहे सो चोथे हिसे वारा आहिनि ऐं उन्हनि खे बि जेको आहे सो ज़मींदार कर्ज़ु ॾियनि था ऐं उन्हनि ते गुज़ारो कनि था। पोइ के त ज़ालिम ज़मींदार आहिनि उन्हनि खे तंग बि कनि था, उन्हनि ते ॿीणा टीणा लिखनि था, पोइ उन्हनि खे जेको आहे सो पंहिंजो हिसो पती हार पियो ज़रात जो उहो बि नथा ॾियनि, पर आहिनि ॾाढा वीचारा तकलीफ़ ऐं ॾुख में। हिते अक्सर जेको आहे एग्रीकल्चर सेक्टर सां ई सलाहियल आहिनि ऐं अक्सरियत ई एग्रीकल्चर सेक्टर सां हिननि जी आहे। ऐं जॾहिं असां हिननि कोलियुनि जी जेका मसइलनि जी ॻाल्हि करियूं था त मसइला असां वटि उन ॿनी ॿारहें एग्रीकल्चर सेक्टर जे करे ई शुरू थियनि था। मिसाल तौरु असांजो एग्रीकल्चर एरा जेको हुयो उन एग्रीकल्चर एरा दुनिया सॼी तरक़ी करे वई आहे, उहो इंडस्ट्रियल एरा में वई हली ऐं पोइ डिजिटल एरा में हाणे आहे जो उनमें ग्लोबलाइज़ेशन जो कॉन्सेप्ट आहे। पर असांजी जेको बिरादरी आहे कोली कम्यूनिटी आहे उहा अञा एग्रीकल्चर एरा में बि उन जॻह ते आहे जिते हू आज़ादु कारोबार कोन थी करे, बांडेड लेबर जा उन्हनि सां इशू आहिनि, ॿनियुनि में कारोबार करणु कमकार करण जे करे, एजुकेशन न हुजण जे करे, अर्ली चाइल्ड मैरिजिस जो उन्हनि सां मसइलो आहे जंहिंजे करे हू नंढी उमिरि में ॿार शादी कनि था त उनखे समाज जी मसइलनि जी ख़बर न आहे, उन एॾी कैपेसिटी कोन्हे, शयुनि खे सम्झी नथा, साइकोलॉजिकल इलाही मसइला थियनि था। उन करे एग्रीकल्चर सां सलाहियल हुजण जे करे ई असांजो जे लॾो आहे जेको कोली बिरादरी आहे उहो अञा ताईं निकिरी न सघी आहे। हीउ जेको इलाइक़ो आहे कच्छ भुज या राजस्थान उन उतां खां जीअं माण्हू हितां निकिता त असां वटि उन्हनि माण्हुनि वटि ॿियो को धंधो हुयो कोन, महिनती हुआ, महिनत कशि हुआ त हिते असां ॿियो को कमु करण असांखे ईंदो कोन हुयो। हिते वधि ज़रात हुई त असांजो माण्हू तक़रीबन गुज़िरियल 200-300 सालनि खां ज़रात कंदो रहियो ऐं ज़रात में उहो एक्सपर्ट थी हलिया ऐं ज़रात में एक्सपर्ट थियण खां पोइ उहो दौर हो फ्यूडलिज़म जो दौर हो, जागीरदार निज़ाम हुयो, आम माण्हू खे ॿुधण वारो कोन हुयो। न ॿुधण जे करे त गुरबत में वेतर वधंदा विया ऐं जेतिरो कमाईंदा हुआ मर्द कमाईंदा हुआ त उनजी पूरी कोन थींदी, उन करे पोइ औरतुनि खे मजबूरी में उहो कमु करिणो पियो। हाणे असांजो माना इहो सम्झो त हिकिड़ो ज़ाती प्रोफेशन थी वियो आहे जेको एग्रीकल्चर आहे या फार्मिंग आहे, त हाणे तव्हांखे ॾिसंदा सभु जा सभु लॻंदा, पर उन्हनि में तब्दीली का कोन थी अचे। कोलियुनि जी अक्सरियत सहराई इलाइक़नि में वास्तो रखण सबबि संदन पोख ऐं माल जे चारे जो दारोमदार बरसाति ते हुजे थो। बरसाति न पवण जे करे खेनि सिंध जे ॿियनि इलाइक़नि ॾांहुं लॾ पलाण करणी पवंदी आहे। 1930 ईस्वी ऐं 40 वारे ॾहाके में जॾहिं कैनाल ठहिया त नए आबपाशी निज़ाम कोलियुनि खे ज़मींदारी निज़ाम जे बांडेड लेबर चकर व्यू में फासाए छॾियो। खेनि खाद खुराक, मरणे परणे ऐं बीमारी लाइ कर्ज़ वठिणो पए पियो, जंहिं खेनि ज़मींदारनि जो मुस्तक़िल कर्ज़ी बणाए छॾियो। कोल्ही कुटुंबनि जी सूरत में चङी उमेद जी सूरत में हिकु ज़मींदार खां ॿिए ज़मींदार वटि बि कमु कंदा रहिया आहिनि, पर इहो कर्ज़ु मथनि लही न सघियो आहे। माइग्रेशन उहा ई आहे। अॼु बि असांजो समूरो कोली कबीलो जिते बि रहे थो उहो सारियुनि जो जॾहिं लाभारो अचे थो मुख़्तलिफ़ जॻहनि ते माइग्रेशन करे वेंदो आहे, पोइ उते पंहिंजा कखां घर ठाहे उते मज़दूरी करे थो ऐं पोइ मज़दूरी खां पोइ वरी वापसि अचे थो ऐं मुख़्तलिफ़ ज़मींदारनि वटि या मुख़्तलिफ़ जॻहनि ते उहो अॼु ताईं माइग्रेशन कंदो रहियो आहे। इहा इन शइ में अञा ताईं घटिताई कोन आई आहे। उन हिननि जी क़ौम जी का नफ़्सियाती अहिड़ी आहे जेको मूं ॾिठो आहे त उहो भले केतिरा बि सुखिया सताब हुजनि, उन्हनि खे को सुठो ज़मींदार बि सभु बेईमान कोन्हे जेको हुनजो हक़ खाइनि, पर अलाए छो हिकिड़ी जाइ ते हिन खे चैन कोन ईंदो आहे। मूं हिननि जी अहिड़ी नफ़्सियात ॾिठी आहे, 2-4 साल जिते वेहंदा ऐं ॿियो त हिन में वहम परस्ती घणी आहे। मिसाल असां नंढे जी मुंहिंजे ॻोठ में रहिया आहिनि, वेठा आहिनि, उन जा ॾिसंदा अथऊं त जंहिं ॻोठ में ढोर मरी वियो, माण्हू मरी वियो, बि चवंदा हीउ पट न भाॻो आहे। पोइ उन ते जेको आहे रोज़ु राड़ो करे टपड़ भॼी वेंदा, चवंदा हीउ माण्हू असांजो मरी वियो, हीउ ढगो मरी वियो, हीउ मेंह मरी वई। त इन्हनि जो वॾो कारण जेको लॾ पलाण जो इहो पाए त हाणे माण्हू ऐं माल मौत इहो त हिकिड़ी लाज़िमे मलज़ूम शयूं आहिनि, पर हे उन करे बि जेको आहे डिॼी वेंदा आहिनि त हीउ पट न भाॻो। कोलियुनि जी बुनियादी सुञाणप संदन कातर रही आहे। कातर संदन ख़ासि हथियार सम्झो वञे थो। कोल्ही अॼु बि कातर हलाइण जा माहिर आहिनि। कातर कंहिं मज़बूत मुड़ियल काठीअ खे घड़े लोह जा पट लॻाए तयारु कई वेंदी आहे। इहा कातर लोह जी बि थींदी आहे जेका हिन नौजवान जे हथ में आहे। अॻे के कोल्ही कातर हलाइण जा एतिरा त माहिर हूंदा हुआ जो हिकु जिरेब जे मुफ़ासिले ताईं चङीअ रीत निशानो चिटे सघंदा हुआ। अॻे संदन हर घर में
कातर मौजूदु हूंदी हुई ऐं शादीअ महिल घोट खे सवण ख़ातिर हथ में ॾींदा हुआ। अॼुकल्ह के शौक़ीन इहा कातर पाण सां गॾु रखंदा आहिनि। असां वॾा माइट जेके आहिनि उहे पंहिंजे आदि माजी जे हिसाब किताब सां, चोरी वग़ैरह जे हिसाब किताब सां, डप जे डाह सां पोइ ही पंहिंजो हथियार रखी छॾींदा आहिनि। कोल्हियुनि जो जेको ख़ासि सुञाणप ऐं निशान, उहो जेको क़ौमी निशान पाण जंहिंखे चऊं, उहा आहे कातर। उहा कातर बि अहिड़ी टेक्निक सां गॾियल हूंदी हुई जेको ई शिकार बि उन सां कंदा हुआ। कोल्ही वॾो शिकारी आहे, छो कोल्ही कॾहिं बि जेको आहे सो उनजो निशानो न गुथो, भले जानवर खे हणे, शिकार खे हणे, बगड़ खे हणे, गिदड़ खे हणे, सए खे हणे, हरण खे हणे, उहो हरण जो शिकार बि उन्हनि ते कंदा हुआ। जो सर्वे जी सजाली बि उन क़ौमी जेके हथियार आहिनि, किथे कातर जो कड़काट थियो, किथे घोॿाटे गूघाट कयो, किथे कात कुहाड़ो कड़की पियो ऐं दुश्मन जो कंधु लड़की पियो। त कातर उन्हनि जो जेको आहे वॾो क़ौमी हथियार हो। हाणे त जदीद हथियार अची विया आहिनि, उहे पुराणियूं शयूं न रहियूं आहिनि, पर अञा बि किथे किथे कोल्हियुनि वटि शादी मुरादी ऐं साटनि सोणनि लाइ उहो पुराणो कातर जेको आहे सो निशाने तौरु उन वटि मौजूदु आहे। घणो करे ही माण्हू अणपढ़ियल हूंदा आहिनि, इन करे खेनि लेखो चोखो करणु नाहे ईंदो। चयो वञे थो त हू पंहिंजी कमाईअ जो वॾो हिसो नशे पते ते ख़र्च करियो छॾीनि। ठरे जा शौक़ीन आहिनि ऐं इहो ठरो हू पाण पंहिंजे घरनि में तयारु कनि था, जंहिंखे कोल्ही विस्की बि सॾियो वञे थो। कोल्ही जी औरत घर जी अॻुवाण मर्द न हूंदो आहे, घणो करे उहा औरत हूंदी आहे। ॼण त लतीफ़े जा किरदार जेकॾहिं पाण ॻोल्हींदासीं जेके, त उन कोल्हियुनि में उहे आरकाण उहे नज़र ईंदा। त जिते ज़मींदार सां या लेखे चोखे लाइ मर्द वेंदो, उते उहा उन सां ज़ाल ज़रूरु गॾु हूंदी ऐं मर्द खां उहो वधीक घणो ॻाल्हाईंदी, बहादुर बि हूंदी, ठरो बि ठाहिनि। ऐं क़दीम ज़माने खां जेको मोखीअ जी रवायत हुई, उहा जेका आहे हिननि में मौजूदु आहे, पाण ठाहिनि पीअनि। कोल्हियुनि जो वॾो मुर्शिद रामा पीर सॾिजे थो। हू रामा पीर जी दरगाह ते पहिरें पंध काफ़िलनि जी सूरत में पहुचनि था। कोल्ही ॻाईंदा बि कमाल जो आहिनि। संदन राग जे अंदाज़ खे रासोड़ा चयो वञे थो। दोल बि सुहिणी लय सां वॼाए सघंदा आहिनि। शादियुनि मुरादियुनि में संदन रासोड़ा ॿुधण जहिड़ा हूंदा आहिनि। सॾे राज राणियूं उहे बि हला राला न सुख दुनिया में, ईअं चवंदे वियाला वॾा वीर आलम हज़ारे हला राला न सुख दुनिया में। राम नूरे जंहिंखे सख़ती लॻी आहे, राम नूरे जंहिंखे सख़ती लॻी आहे। पांडवर नाड़े युते ज़िदड़े लॻो लावो न सुख दुनिया में। रासूड़ो असांजी जेका मौसीक़ी असां चऊं था, मौसीक़ी असांजे मज़हब में बि आहे ऐं मौसीक़ी खे इबादत बि करे कोठियो वञे थो। उन मौसीक़ी मां जेके असांजे हिन कल्चर में, असांजे हिन सकाफ़त में शादियूं आहिनि, मुरादियूं आहिनि, मरणो आहे, पढ़णो आहे, इन ॿिन्ही में असां वटि मौसीक़ी जाइज़ आहे।
उनमें हिन मौसीक़ी में असां वटि कोल्ही या असांजे पंहिंजे जेको फ़िरक़ो आहे असां हिन खे चवंदा मज़हबी जेके रंग सां जेकॾहिं ॾिसूं त उन में हीउ सूफ़ीज़म जो टच घणो रहियो आहे हिन मौसीक़ी में, जंहिंमें असां जेकॾहिं को माण्हू मरी थो वञे बारस असीं कंदा आहियूं, उन बारस में असां जेको उनजो ॾोहीड़ा जेके लतीफ़ जा सचल जा सामी हितां शुरूआति कंदा आहियूं ऐं पोइ असां वटि कबीर पाए त इहे असां जेको सूफ़ी जेको असांजो कल्चर आहे उहो असां ॻाईंदा आहियूं ऐं उनमें रासूड़नि में बि सूफ़ीइज़म जो घणो आहे। कोल्ही हिक ई ज़ात में संगावती कोन कनि, पर संदन बेवाह औरत खे ॿी शादी करण जी इजाज़त हुजे थी। शादी में संदन रस्मूं ॿियनि हिंदू जातियुनि जे रस्मुनि जहिड़ियूं हुजनि थियूं। कोल्हियुनि जो मर्द हिक ई वक़्तु ॿिनि सॻियुनि भेनरुनि सां बि शादी करण जो मजाज़ हुजे थो। चवणी आहे त कोल्हियुनि जी ॼञ तारनि में, सो हिननि जी ॼञ कुंवारितनि जे घर सिज लहण खां पोइ आसमान ते तारा निकिरण बाद दाख़िल थींदी आहे। शादीअ महिल घोट कुंवार गोल फेरा ॾींदा आहिनि, जॾहिं त ॼाणी रासोड़ा, भक्ति ऐं ख़ुशीअ वारा ॿिया गीत ॻाईंदा रहंदा आहिनि। जी पहिरीं वना थिए थो, वना 7 ॾींहं वना वेहे थी, जेको कुंवार आहे घोट आहे उहा 7 ॾींहं वेहे थो, पोइ उनते वाह मेहंदी जी रस्म थिए थी। मेहंदी सां पोइ वरी ॼण वञे थी, उनखे पहिरीं कपिड़ा पहिरायूं था, वञी मेहंदी बंधायूं उनखे, पोइ कपिड़ा पहिरायूं था, कपिड़ा पहिराए पोइ असीं ॼण खे तयारु कयूं था, सभु तयारु थियूं था, सभु तयारु थी पोइ ॼण में वञूं था। को गोयल आहे उहो ॿिए गोयल मां शादी न कंदो, परमार आहे उहो ॿिए परमार मां शादी न कंदो, मकवाणो आहे उहो ॿिए मकवाणनि जो जेको नुख आहे उन मां कोन कंदो। हीअ उनखे ब्लड रिलेशन चई करे उहा शादी चवंदा आहिनि त असांजे उन कल्चर में जाइज़ कोन्हे। हिकु नुख खां ॿी नुख मां थी सघनि थियूं, पर सेम नुख में कोन थी सघनि। जीअं परमार आहिनि उहे परमार मां शादी कॾहिं कोन कंदा। ॿी ॻाल्हि, ॿी नुख मां बि तॾहिं थी सघनि थियूं जेकॾहिं ॿी नुख में उनजी पुफी जी धीउ कोन ॾिनल आहे। जेकॾहिं मिसाल आउं परमार आहियां ऐं मुंहिंजी पुफी जी धीउ या मामे जी धीउ मुंहिंजी सौट मकवाणनि में ॾिनल आहे त आउं उन घर में शादी कोन थो करे सघां, छो त मुंहिंजे रत जो रिश्तो हुते मिलियल आहे। असां वटि जेको मामे जी पुफी जी ऐं चाचे जी धीउ खे भेण सम्झो वेंदो आहे, ब्लड रिलेशन सम्झो वेंदो आहे, त असां हुते शादियूं कोन। शादियूं हमेशह असां वटि जेके थींदियूं आहिनि उहे माना ॿी ज़ात में थींदियूं आहिनि जिते असांजी पहिरीं को वतन न हुजे, असांजी पहिरीं का ॾिती लिती न हुजे। ॼञ त मिसाल 10-20 को महिलनि ते पोइ हुननि जा जेके संगा बंदियूं थींदियूं आहिनि, पोइ हिकिड़े ज़मीनदार खां वठंदा, ट्रैक्टर वठंदा, ट्राली वठंदा या गाॾी काईंदा, पोइ ईंदा ॾींहं जो तॾहिं पोइ उहो जेके आहिनि से उन ॻोठ जे खां थोरो छिडो नंबर जे मुंडे ते या उते अची जेको आहे त कंहिं वण हेठि या काड़े में पोइ उते अची पड़ाव कंदा या पंहिंजो लॾो लाहींदा, सॼी ॼञ उते हूंदी। पोइ सिजु लहंदो, मुंहुं उंधारो थींदो, तारा ज़ाहिर थींदा, पोइ उहो अंदरि दाख़िल थींदा। पोइ उन्हनि जा जेके साठ सोण शुरू थींदा, उन्हनि जा गीच ॻाइण जेके आहिनि, जेके बि रस्मूं थींदियूं आहिनि हर कंहिंजूं, उहे अदा कंदा आहिनि। अहिड़ो तरीक़ो उन में हूंदो आहे। कोल्ही पंहिंजनि ॿारनि खे थींदड़ उरलीअ जी बीमारीअ जो इलाजु डॉक्टरनि खां न कराईंदा आहिनि। संदन अक़ीदो आहे त ईअं करण सां संदन देवी नाराज़ थियो वञे। उरली खां अॻे जेका ख़तरनाक बीमारी जेका हाणे सॼी दुनिया में ख़तमु थी आहे उहा हुई माता। हिन ते नालो ई इन करे पियो त माना माता माना उनजी पूॼा कंदा हुआ ऐं उनखे बलिदान ॾींदा हुआ। माण्हू को जहिड़ो कोई छॾींदा हुआ जीअं ॿियनि था जेका असां मुसीबत टरे, त हे बि उन्हनि जेको आहे सो वहम परस्तनि ऐं उन्हनि पुराणनि जेके टोणनि फीणनि में जा कायल आहिनि, अञा ताईं भोपा जेके आहिनि
उन्हनि खां इलाजु कराईंदा आहिनि घणो करे। ही पंहिंजे चङे मुड़ुस खे पटेल करे छॾींदा आहिनि। कोल्हियुनि जूं औरतूं गज, चोली, पड़ो ऐं चुनरी ओढ़ीनि। संदन बेवा औरत चूड़ा ऐं पेर कड़ियूं लाहे छॾींदी आहे। कंवारी जेका आहे उहा सलवार खमीस पाए थी ऐं इहा अहिड़ा बि पाए थी कपिड़ा पड़ा ऐं पोलको पाए थी कंवारी जेका आहे उहा। ऐं जेका शादीशुदा आहे उहा गज पाए थी। जेका बेवा हुजे थी उहा बि गज पाए थी, पर वॾी बांह हुजे थी एतिरी जो उहा चूड़ो नथी पाए। कोली औरतुनि जी ज़िंदगी इंतहाई सख़्तु हुजे थी। संदन नंढी उमिरि में ई शादी कराई वञे थी ऐं खेनि केतिरा ई ॿार हुजनि था। कोलियुनि जूं औरतूं कमाई या धंधे धाड़े जे लिहाज़ सां कंहिं बि तरह पंहिंजे मर्दनि खां घटि न आहे। ॾींहं जो ॿनी ॿारे जे कम सां जुंबियल रहनि, माल लाइ गाहु पठो कनि ऐं रधे पके करण खां वींदे ॿारनि जी संभाल बि खेनि ई करणी पवे थी। कोलियुनि जा ॿार बि आम तौर ते कमुकार कंदे नज़र ईंदा आहिनि, त के वरी रांदियूं कंदे मिलंदा आहिनि जिन जी पीरसन औरतूं नज़रदारी कंदियूं रहंदियूं आहिनि। इते महरूमियुनि ऐं मजबूरियुनि जा दास्तान संदन मन अंदरि सांढियल हुजनि था, जिन खे बाज़े बाज़े आलापे हू ॿाहिरि कढण जी कोशिशि कंदियूं आहिनि। थर में रहंदड़ कोलियुनि जा घर चौरनि जा ठहियल हुजनि था। सिंध जे बैराजी इलाइक़नि में रहंदड़ कोल्ही कचनि ऐं कखावनि घरनि में रहाइश पज़ीर थींदा आहिनि, जेकी अक्सर करे हू पाण ठाहींदा आहिनि। हिक ज़माने में संदन बिरादरीअ जो हिकु शख़्स पारूमल कोल्ही क़ौमी असेंबली जो मेंबर बणियो हो। हाणे संदन वोट खे का अहमियत नथी मिले जो मुख़्तलिफ़ जमातूं अक़लियतुनि जे नाले ते वॾनि वॾनि सेठुनि खे टिकेटूं ॾेयो छॾीनि। इन करे हिननि मिसकीननि माण्हुनि जो किथे बि दाद फ़रियाद नथो थिए। सिंध जे वेझे माज़ीअ में बांडेड लेबर जे नाले सां कोल्हियुनि जा किस्सा घणो मशहूरु थिया, जंहिं करे सिंध जे ज़रई समाज खे वॾो नुक़सानु थियो। हिननि माण्हुनि जो समाजी अभ्यास करण खां पोइ इहा तजवीज़ ॾेई सघिजे थी त हिननि माण्हुनि जी सरकार मालिकी करे खेनि वधीक हुनरमंद बणाए त जीअं सिंध जी ज़राअत तरक़ी करे सघे। संदन समाजी ऐं मुआशी मसइलनि जे हल लाइ बि अणधुरी पंचायत हुजणु घुरिजे, जेका हिननि माण्हुनि खे हक़ ऐं इंसाफ़ ॾियारे सघे। कोलियुनि जे ॻोठनि ऐं घरनि ताईं पाणी, बिजली, सिहत ऐं रोज़गार जा वसीला पहुचाया वञनि त जीअं सिंध जो हीउ क़दीम ऐं महिनतकश क़बीलो तरक़ीअ जी धारा में शामिलु थी सघे।